Mohammad Shehbaz Sharif Saab has secured 201 votes. Mohammad Shehbaz Sharif Saab is declared to have been elected as the Prime Minister of Islamic Republic of Pakistan. शहबाज शरीफ 201 वोट खणी मुल्क जो टेटियों वज़ीर आज़म चूंडियो सुन्नी इत्तेहाद काउंसिल जे उम्मीदवार उमर अयूब खे 92 वोट मिलिया। क़ौमी असेंबली में वोटिंग दौरान सुन्नी इत्तेहाद काउंसिल जे मेंबर्स पारां ईवान अंदर गोड़ एहतजाज स्पीकर जी डाई सालो नारेबाज़ी। शहबाज शरीफ पंहिंजे ख़िताब में चयो त असां वटि ॿ रस्ता हुआ, या सियासत बचायूं या वरी मुल्क, पर असां मुल्क जी मुड़ंदड़ ॿेड़ीअ खे किनारे ते आंदो। क़ौम इहो बि ॾिठो त जॾहिं 9 मई ते क़ौमी इदारनि ते हमला कया विया, हिक जथे मुल्क खे नुक़सान पहुचायो, IMF खे पाकिस्तान जी मदद खां रोकण जो चयो। मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी शहादत ते आसिफ ज़रदारी पाकिस्तान खपे जो नारो हंयो, पर मुल्क ख़िलाफ़ का बि ॻाल्हि न कई। तकलीफ़ुनि बावजूद नवाज़ शरीफ, आसिफ ज़रदारी ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी कॾहिं बि मुल्क ख़िलाफ़ का साज़िश न कई। महंगाई में भी कमी आएगी और रोजगार भी बढ़ेगा, तरक्की होगी, मुल्क खुशहाल होगा, कर्जों से आहिस्ता आहिस्ता निजात मिलती जाएगी और इसके लिए मैं और मेरे साथी अपनी जानें लड़ा देंगे। गुम थियल माण्हुनि जो मसइलो हल करण बिना बलोचिस्तान जे ज़ख़्म ते मरहम नथो रखी सघिजे। 2030 ताईं जी G20 जी रुकनियत असांजो हदफ़ आहे, पर ही पॉलिसी में कंहिं बि करप्ट गेम जो हिसो न थींदासीं। चीन ऐं UAE समेत समूरनि पाड़ेसरी मुल्कनि सां लाॻापा मज़बूत कंदासीं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो क़ौमी असेंबली में ख़िताब। संदसि चवणु हो त हेल ताईं 80,000 अरब रुपया कर्ज़ वठी चुका आहियूं। गॾिजी पाकिस्तान खे अज़ीम रियासत बणाईंदासीं। दहशतगर्दी जे ख़ात्मे लाइ नेशनल एक्शन प्लान ते मुकमल अमल कयो वेंदो। शागिर्दनि ऐं शागिर्दियाणी खे परॾे वञी तालीम हासिल करण लाइ वज़ीफ़ो ॾींदासीं। बिजली ऐं टैक्स चोरी खे ख़तम कंदासीं। ज़राअत ऐं तालीम में बहितरी आणे इलाज जूं बहितरीन सहूलतूं ॾींदासीं। सूबनि सां गॾिजी एक्सपोर्ट खे हथी ॾेई नौजवाननि लाइ रोज़गार जा मौक़ा फ़राहम कंदासीं। औरतुनि खे मर्दनि जे बराबरि पघारूं ॾिनियूं वेंदियूं। बिजली चोरी रोकण लाइ आउं ख़ुदि निगरानी कंदुसि। 5 लख शागिर्दनि ऐं शागिर्दियाणी खे IT जी जदीद तरबियत ॾींदासीं। बैंकुनि खे नौजवाननि खे रोज़गार लाइ कर्ज़ ॾियण जो पाबंद बणायो वेंदो। कारोबार करण लाइ वीज़ा एंट्री खे फ्री कयो वेंदो। भाण कंपनियुनि बदिरां आबादगारनि खे सब्सिडी ॾींदासीं। चीनी सदर ऐं चीनी वज़ीर आज़म पारां शहबाज शरीफ खे वज़ीर आज़म चूंडजण ते वाधायूं। चीनी सदर शी जिनपिंग चयो आहे त पाकिस्तान ऐं चीन खे समूरनि शोबनि में सहकार वधाइण घुर्जे। उमीद त पाकिस्तान वधीक कामयाबियूं हासिल करण में कामयाब थी वेंदो। सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह सां बलोचिस्तान जे वॾे वज़ीर मीर सरफराज़ बुगटी जी कराची में मुलाक़ात। सैयद मुराद अली शाह सरफराज़ बुगटी खे बिना मुक़ाबले बलोचिस्तान जो वॾो वज़ीर थियण ते वाधायूं ॾिनियूं। ॿिन्ही अॻवाननि में स्मगलिंग ऐं ड्रग माफ़िया ख़िलाफ़ गॾियल क़दमनि ते इतफ़ाक़। सैयद मुराद अली शाह ऐं सरफराज़ बुगटी जो चवणु आहे त आसिफ अली ज़रदारी वॾी अक्सरियत सां ॿीहर मुल्क जो सदर चूंडिजी वेंदो। ॿिन्ही सूबनि जे सरहदुनि ते क़ानून जी भञकड़ी कंदड़नि ख़िलाफ़ जल्द कार्रवाई करण जो ऐलान। मुराद अली शाह ऐं सरफराज़ बुगटी में इतफ़ाक़। सिंध हुकूमत तरफ़ां ग्वादर में बरसाती पाणी कढण लाइ 7 मशीनूं मोकिलियूं वयूं। हर मुमकिन मदद करण जी ख़ातिरी। PTI दौर में CPEC ते कमु रोकियो वियो। एहतजाज जो तरीक़ो पूरी दुनिया में हूंदो आहे, पर बद तहज़ीबी किथे न आई हूंदी। शहबाज शरीफ जे दौर में तरक़ीअ जो सफ़र ॿीहर शुरू थींदो। नून लीग अॻवान मरियम औरंगज़ेब जूं इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हियूं। संदसि चवणु आहे त अॼु 9 मई वारनि पार्लियामेंट ते हमिलो कयो। ऐवान में जेको शहबाज शरीफ विज़न ॾिनो आहे उहो पूरो कंदो। अॼु बि ऐवान में 2013 वारी ज़हनियत मौजूदु आहे। असां पंहिंजो कमु कंदा रहंदासीं ऐं इहे फिटको कंदा रहंदा। सिंध के शहरी और देही इलाकों के लोगों के लिए लोकल गवर्नमेंट सिस्टम में अगर मजीद इस्लाहात की जरूरत होगी तो हम खुद करेंगे। और मुत्तहिदा कौमी मूवमेंट जो कि एक रखती है स्टेट सूबा सिंध के अंदर, उनसे भी बात करेंगे। जो सुन्नी इत्तेहाद काउंसिल के मेंबरान हैं उनसे भी बात करेंगे और हम जमात इस्लामी के मेंबर से भी बात करेंगे। ये पावर सारा सूबा असेंबली सिंध का है। पीपल्स पार्टी सेनेट जो सीटूं खटींदी। सिंध असेंबली में नून लीग जो हिकु उम्मीदवार नाहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त PPC फिलहाल धारे जो ऐं असलम अबड़ो खे सेनेट लाइ नामज़द कयो आहे।
वकार मेहदी ऐं आजिज़ ढाका कोरंग उम्मीदवार हूंदा। सिंध में बाइख्तियार लोकल गवर्नमेंट मौजूद आहे। इसराइल जा गज़ा ते हमला जारी। बमबारीअ सबबि वधीक 43 फ़लस्तीनी शहीद, 180 खां वधीक ज़ख़्मी। इसराइली घरनि ऐं पनाहगीर कैंपनि खे निशानो बणायो वियो। फ़लस्तीनी मीडिया मूजिबि ज़ेरुल भला ऐं जबालिया में बमबारी सबबि 17 माण्हू शहीद, केतिराई ज़ख़्मी। रफ़ा में बेघर फ़लस्तीनी ते हमलो में 11 माण्हू शहीद। उत्तर गज़ा में हमलनि दौरान 10 ॼणा शहीद ऐं बेतिल हुनून में 3 माण्हू शहीद कया विया। 7 अक्टूबर खां हेल ताईं शहीद थियल फ़लस्तीनियुनि जो अंग 30,320 थी वियो। 71,533 खां वधीक ज़ख़्मी थी चुका। उदास चेहरनि ते मुर्ख विखेरंदड़ डंडो हलाया। ज़िले जे ॻोठ नसीर ख़ान मंदवाणी वासी मशहूर टिकटॉकर अली हैदर शीदी रोड हादसे में फोत। हैदराबाद जे सिविल अस्पताल में ज़ख़्म जा सूरन सहंदे 13 वरनि जी ॼमार में ज़िंदगी जी जंग हाराए वियो। वालिद जे लाॾाणे बाद हुन तालीम छॾे ॾिनी ऐं गुरबत सबबि मज़दूरी करणु लॻो। सांगड़ वेझो चक नंबर 10 में बाहि, 4 घर सड़ी रख। बाहि सबबि भंगवार बिरादरी जा घर सड़ी विया। मुतासिर तफ़ावत वारनि खां मदद जी अपील।